तव्हांखे ॿुधायो आहे न त राजस्थान नरेश, उदयपुर नरेश या राजस्थान जा जेके राजा हुया उहे गीता जा ॾाढा प्रेमी हुआ। युद्ध में उन्हनि जे शरीर ते चोट आई, पेट कटिजी वियो, त उन समय जा जेके डॉक्टर वैद्य हुआ उन्हनि ऑपरेशन करण लाइ चयो त राजा वचन खयो कि मां जीवन में कंहिं बि तरह जो कोई भी मां नशो न कंदुमि। पर ओॾी महिल डॉक्टर चयो कि तव्हांखे सुन करण जे लाइ नशो ॾियणो पवंदो, सुंघाइणो पवंदो, कम से कम सुन करणो पवंदो। लेकिन राजा उन ते बि तैयार न थिया। अरे राजा, त तव्हांखे जागृत अवस्था में असां सिलाई कंदासीं पेट जी, ये कपिड़े जी सिलाई कबी आहे, त उहा पीड़ा तव्हां सही न सघंदव। चयूं बराबरि, ॾाढी तकलीफ़ आहे, लेकिन मूंखे तव्हां अधु घंटो जो 15 मिंट, मां पहिरियों भगवत गीता पढ़ां थो, उन गीता जे ज्ञान में, आत्म ज्ञान में मां खोइजी वञा, पोइ तव्हां पंहिंजो अधु कलाकु पोइ पंहिंजो ऑपरेशन कजो। तॾहिं राजा गीता पढ़ंदे पढ़ंदे उन आत्म ज्ञान जे ध्यान में लीन थी विया ऐं डॉक्टरनि ऑपरेशन कयो, राजा जे चेहरे ते हिकिड़ी शिकन तक न आई। तॾहिं उहा विज्ञान संभालण वारा, उहे वैज्ञानिक उन समय जा डॉक्टर भी हैरान थी विया त कमाल आहे भाई, जेको दवा में कम नथो थी सघे, कई बार त असांखे ॿ बार दवा ॾियणी पवंदी आहे, पोइ बि माण्हू थोड़ी देरि खां पोइ त वरी पीड़ा थींदी आहे जॾहिं जाॻंदो आहे त। लेकिन हीअ कहिड़ी विज्ञान आहे? राजा चई इहा गीता जी विज्ञान आहे। गीता असां अखियुनि सां पढ़ंदा आहियूं पर मन खे उन सां जोड़ींदा आहियूं, ऐं मन जुड़ी वेंदो आहे त सभु दुख सहन कष्ट करण वारो, महसूस करण वारो मन ई त हूंदो आहे। इन करे उहो मन जेको पीड़ा महसूस करे, उनखे मां गीता जे ज्ञान में लीन करे छॾियो। मूंखे कई साल थी विया आहिनि, भगवान कृष्ण जे कृपा सां गीता जो मूंखे अमृत मिलियल आहे। चओ हरे राम।